नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी आहे। छने खबरदार छने जाबलू पाड़न जे हंज में हर साल जी हिन साल भी हज़रत कंबर अली शाह जिलानी दरगाह नियंग शरीफ जे गादी नशीन पीर सैयद गुलाम शाह जिलानी दरगाह सैयद कंबर अली शाह ते चादर चाढ़े दुआ बाद सालाने उर्स मुबारक जो तकरीबूं शाह जबल में शाह जे गूंज में जारी। इन मौके ते गादी नशीन MP सैयद गुलाम शाह जिलानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI हुकूमत मुल्क अंदर महंगाई करे गरीब आवाम जी चेल चिबी करे विधी आहे। खोखले नारनि ऐं पिन सां मुल्क कॾहिं बि तरक़ी न कंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका गरीब आवाम जी भलाई लाइ सदाईं कमु कयो आहे। मेले अंदर माण्हुनि ऐं ॿारनि लाइ तफ़रीह लाइ मिठाई जा दुकान ऐं झूला पिण लॻाया विया। जॾहिं त उर्स मुबारक में वॾे अंग में सिंध बलूचिस्तान पंजाब समेत सिंध जे कुंड कुर्छ मां हज़ारनि जी तादाद में मुरीद ऐं पांडीरा पहुता। गादी नशीन पीर सैयद गुलाम शाह जिलानी सैयद पीर साले शाह जिलानी मलाकड़े में कामयाब थींदड़ मल पहलवान खे इनाम पिण ॾिना विया। जॾहिं त मलाकड़े बाद मेले में सूफ़ी फनकारनि सूफ़ी कलाम ॿुधाए राति देर ताईं पंहिंजे फन मुज़ाहिरो करे ख़ूब दाद हासिल कयो ऐं महफ़िल में वेठलनि खे झुमाए छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।